हेडलाइन्स वठियूं ब्रेकिंग न्यूज़ आहे तव्हां सां शेयर कयूं। ख़ैरपुर मां भुरगड़ी पाड़े मां 6 वरियनि जी नींगरी ज़ैनब रिड मुबैना तौर अगवा थी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे तव्हां सां शेयर कयूं पिया। ख़ैरपुर मीरनवारी मां जिते भुरगड़ी पाड़े मां 6 वरियनि जी नींगरी ज़ैनब रिड मुबैना तौर अगवा थी वई आहे। नींगरीअ जे पीउ जो चवणु आहे त न्याणी घर ॿाहिरां रांदि खेॾी रही हुई त मोटरसाइकिल ते सुवार ॿिनि जवाबदारनि खेसि अगवा कयो। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। ख़ैरपुर मां जिथे भुरगड़ी पाड़े मां 6 वरियनि जी नींगरी ज़ैनब रिड मुबैना तौर ते अगवा थी वई आहे। नींगरीअ जे पीउ जो चवणु आहे त ॿारड़ी रांदि खेॾी रही हुई, घर ॿाहिरां रांदि खेॾी रही हुई त मोटरसाइकिल ते सुवार ॿिनि जवाबदारनि खेसि अगवा कयो। निज़ामुद्दीन रिड चवे थो अगवा जो इतलाह ते थाणे ते ॾिनो आहे जॾहिं त धीउ जी ॻोल्हा में मदद कई वञे। जिन नाज़रीन असांखे हाणे जॉइन कयो आहे, ब्रेकिंग न्यूज़ आहे तव्हां सां शेयर कयूं पिया। ख़ैरपुर मां जिथे भुरगड़ी पाड़े मां 6 वरियनि जी नींगरी ज़ैनब रिड मुबैना तौर ते अगवा थी वई आहे। इन बारे सां तफ़सील मालूम कंदासीं। शकील जावरी असां सां लाइन ते मौजूदु आहे। शकील, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, ही ख़ैरपुर जो इलाइक़ो आहे भुरगड़ी मोहल्ला, जितां 6 सालनि जी मासूम नींगरी आहे ज़ैनब जी निज़ामुद्दीन रिड। उनखे जेको आहे संदसि वालिद मुताबिक़ त नामालूम जवाबदारनि जेको आहे खेसि उन वक़्तु अगवा कयो जंहिं वटि हू ॿियनि ॿारनि समेत उते खेॾी रही हुई। उन हवाले सां वालिद जो चवणु आहे त हिन ख़ैरपुर जे ए सेक्शन थाणे ते नींगरी जे अगवा जी एमसी पिणु दाख़िल कराई आहे। ॿिए तरफ़ जेको आहे पुलिस ज़रियनि मां इहे बि जेको आहे इतलाह मिलिया आहिनि त हिकु जवाबदार आहे जंहिंखे जेको आहे शहरनि सोगो करे ऐं तशदुद जो निशानो बणाइण बैदि पुलिस जे हवाले करे छॾियो आहे। उन हवाले सां राब्तो करण ते पुलिस जो चवणु आहे त जवाबदार खां जेको आहे पुछा ॻाछा कई थी वञे ऐं जल्द ई जेको आहे नींगरी खे बाज़ियाब करायो वेंदो। जी, वरी महिरबानी शकील इन बारे सां अपडेट करण जे लाइ।